ऐं हिकिड़ो वॉइस मां हुननि छोरनि लाइ बि करणु चाहियां थो, जेके इहे बुखिया हूंदा हाइ क्लास जा छोरियुनि जे कढ सॼो ॾींहुं, हुननि जे कढ कार्ड लोट संगत जे माहौल में वेठा हूंदई, पोइ बि चेटिंग छोरीअ सां कंदई, पोइ असां सां यार लन लाइ थो वेहे छा? वञी घर में पैकेज हणूं न, असां चूतिया आहियूं तोखे सीड़ जी स्कूटर ते खणणु अचूं, इन लाइ त तोखे ॾिसूं त तूं पैकेज कीअं थो हणे। माना तूं हिकिड़ो ई दुनिया में रंडी बाज़ पैदा थियो आहे, असां बाक़ी ईअं ई आहियूं। माना चांहि पीअण ईंदा आहियूं होटल ते, कचहरी करण थो अचे माण्हू, कचहरी कर दोस्त सां वेठा, टिक टिक मैसेज कंदई, व्हाट्सएप ते मोकिलींदई, वरी हुन अध भड़वे कोप जा फोटू कढी, जान में चांहि पी रहा हूं, पुतीअ जो पुट इहो हाई क्लास लूसी आशिक असली न वणई मूंखे, ख़ुदा जो कसम, रुगो छोरियुनि जे कढ पैकेज कराईंदी, गिफ्टियूं ॾींदी हुननि खे, हर शइ कंदी, आख़िर में उहा ई छोरी ॿिए सां शादी कयूं हली वेंदई, इहो ई भेण जो जुड़ो घुते था वञी शराब वठी पीअंदी, वरी उन्हनि दोस्तनि जो मग़ज़ खाईंदी। माना तुंहिंजी ख़ुशीअ में बि भेण जा जुड़ा असां शरीक थियूं, तुंहिंजे गम में बि शरीक थियूं, तूं असांखे भला छा भला पीवा छा भेण जा जुड़ा? असांजो मसालो छा आहे तोसां? कई त पाण सां पाण न, जॾहिं तोखे जलियूं पिया न वञ होॾे, ख़र्चु न कर, ख़र्चु बि करे वेंदई, हासिल बि कुझु न कंदई, इहे लिकड़ा। माना इन्हनि खे मां चवंदो आहियां हिकिड़ो वॾो पनो ठाराइजे, उन ते लिखिजे नेशनल लांतीर, हेठां हुनजी नेम एड्रेस, जेको इहो दोस्त हुजे तव्हांजो, पोइ विच यूनिवर्सिटीअ जे कॉरिडोर में बि ऐं चइजे बाबा हे हिनखे फर्स्ट पोजीशन जो एवार्ड अथव, हिन नेशनल लांतीर हुयो, नेशनल लांतीर आशिक आहे हिकिड़ा।